अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी प्रोग्राम तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं सां गॾु आऊं आहियां कासिम राजपर ऐं मूंसां गॾु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर साहब, हाणे सेवण वारे वाक़े में हिन महिल ताईं जेका सूरत हाल आहे अञा ताईं का शइ क्लियर नथी थिए, भला मज़लूम ऐं ज़ालिम आहे केरु हिन वाक़े में? हिन वाक़े में अॻिते हली त वरी मज़लूम थींदो उहो पुलिस वारो जंहिं हीअ सॼी शरारत कई आहे। ऐं आउं सम्झां थो त हीउ वक़्तु अची वियो आहे त असल में ही सोशल मीडिया ते जेको कुझु थिए पियो इहे आफ्टर शॉक न आहिनि, इहे बिफोर शॉक्स आहिनि। ज़िलज़िलो अञा वॾो अचिणो आहे, तबाहियूं अञा वॾियूं थियणियूं आहिनि। हीअ उन खां वली जेके प्रीएम्प्टिव शॉक्स आहिनि हीअ उहे आहिनि। मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमूं, मुख़्तलिफ़ साञावंद माण्हू, मुख़्तलिफ़ साञावंद औरतूं, मुख़्तलिफ़ ह्यूमन राइट्स जूं तंज़ीमूं उहे घिड़ी थियूं पवनि बिना जांच जे। उहे जांच जी घिड़ी थी पवनि। हाणे उन घेड़ में असुल जांच जी ख़बर ई कान्हे, असुल जांच जी ख़बर ई नथी पए। माना जेकॾहिं कंहिं माण्हू अची चयो त कारे कोट में काछे जे मथां फलाणी माई खे मां ॾिठो पथर हणी मारे छॾियो उन छोकिरीअ जो, दिमाग़ ॿाहिरि निकिरी आयो, मेजालो भेजो सॼो, मुला बि ख़राबु, फलाणो बि ख़राबु, हीअ बि ख़राबु, हू बि ख़राबु, ॻाल्हि निकिरी। हलला 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 जॾहिं ॻाल्हि पहुती ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान वटि त उन चयो त बाबा हीअ छा आहे, हीअ असां जांच कराई आहे, हीअ अहिड़ो वाक़ियो ई न आहे। उते त वरी तव्हां मुर्गो ॾिठो त उन्हनि खे ॿिए ॾींहुं मजबूर कनि त तव्हां पंहिंजी ख़बर जी तरदीद बि कयो। ॿुधो, पोइ नेठि साॻी डान अख़बार खे ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे मर्कज़ चयो त न, ऐं इहा फाइंडिंग सही आहे ऐं असांखे उन रिपोर्टर जे हवाले सां इहा क्लैरिफिकेशन न ॼाणाइणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, हीअ ॻाल्हि थी 20 ॾींहं अवल हिकिड़ी न्याणी आहे छोकिरी सलमा नाले सां, उनजी शादी थियल आहे। उनजो वाक़ियो 13 तारीख़ जो आहे। वाक़ियो 13 तारीख़ जो, 14 तारीख़ रिपोर्ट थियो आहे 11:30 बजे, 12 बजे उनजी ऑटोप्सी थी, एग्ज़ामिनेशन थियो आहे, डॉक्टरनि उहो एग्ज़ामिनेशन कयो आहे। उन्हनि जेका रिपोर्ट ॾिनी आहे उन रिपोर्ट में ज़ाहिर आहे त 20 ॾींहं अवल उनजी शादी थियल आहे, त डॉक्टर इहा लिखण ते त मजबूर ई हूंदो न त छोकिरी कुंवारी न आहे। सही, बिल्कुलु ठीकु। हाणे इनखे जेकॾहिं तव्हां खणो हो यो 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 बा कुंवारी न आहे, कुंवारी न आहे, कुंवारी न आहे, इहो औरतुनि सां जेको हिसाब थो थिए इन सॼे वाक़े में वरी बि औरत रुॻो मज़लूम न आहे, पर औरत तमाशो आहे। बिल्कुलु। इन करे मां सम्झां थो त हीअ तमाशा बंदि थियणु खपनि, शयुनि खे पंहिंजे प्रॉपर रुख सां ॾिसणु खपे। न डॉक्टर साहब, बुनियादी तौरु असांजी तव्हांजी हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे त सोशल मीडिया खे इस्तेमालु करण लाइ, हिकु त असां लगातार प्रोग्राम कयूं था, असां इस्तेमालु कयूं कहिड़े तरीक़े सां, बुनियादी ज़रूरत उन ॻाल्हि। हिकिड़ो त तकड़ि न कयूं, ॿियो ही त असां जज जो पटको लाहे छॾियोसीं सेवण वारे जो, भुटे साहिब जो। हाणे उन पटको लाहे छॾियो, पोइ उनखे पटको पाराईंदो केरु? जेकॾहिं मुबैना तौरु जेकॾहिं हू न जेकॾहिं सुभाणे ज़ाहिर थो, जेकॾहिं हू हक़ीक़ी तौरु मज़लूम थो ज़ाहिर थिए त पोइ अवां उनजो पटको कीअं पाईंदव? ख़बर जी जेका 8 कालम ख़बर थी लॻी वञे, उन 8 कालम ख़बर जी तरदीद त असां हिकु कालम था ॾियूं, ऐं माण्हू जी जेका सॼे जग जान में बेइज़ती था कयूं, उन बेइज़ती खां पोइ वरी अच्छा पंहिंजो पाण खां भला पुछी ॾिसो तव्हांजी कोई एॾी बेइज़ती करे त। पर डॉक्टर साहिब, मुमकिनात में इहा शइ त पाण हिकिड़ो वहम या हुन में इम्कानी तौरु चई, मां त चवां कॾहिं कॾहिं इहो बि सोचणु खपे त मर्द ऐं औरतूं ॿई बि त मज़लूम थी सघनि था, विच में टियों माण्हू तव्हांखे यूज़ कंदो हूंदो। सही, बिल्कुलु। हिन सॼे वाक़े में तमाशो त वरी बि औरत थी आहे न। उन औरत खे तमाशो बणाए हुन मज़लूम खे क़ुर्बानी जो बकरो ठाहियूं जज खे, ऐं औरत खे ठाहियूं तमाशो, शहर चूंडियूं सेवण जो, मुराद अली शाह हुनजो वोट निमाईंदो। हाणे उहो जेको सूबेदार उहो चवंदो छा यादि कंदो चीफ मिनिस्टर। 20,000 ॻाल्हियूं आहिनि, 20,000 ॻाल्हियूं थियूं निकिरनि हिन सॼे वाक़े मां। ऐं मूं जांच कई आहे त जेके बि जुगाड़ी साफ़ी आहिनि उन्हनि सभिनी वटि पुलिस जो रिंगट आहे। उहो त डॉक्टर साहब पाण, ऐं जेके बि सुठा साफ़ी आहिनि, कमाल जी ॻाल्हि आहे डॉक्टर साहब, जेके बि सुठा साफ़ी आहिनि उहे था चवनि ॻाल्हि ईअं न आहे। अच्छा छा आहे, हू था चवनि रिपोर्ट अचणु ॾियो। तकड़ छो जो तकड़ पाण हिन में करे छो कयूं? इन करे मां सम्झां थो त सेवण जे वाक़े में हिन जज खे क़ुर्बानी जो बकरो ठाहे ऐं औरत खे तमाशो बणायो वियो आहे।
औरत जा ज़ाती इज़्दवा जी मामला कहिड़ा बि आहिनि मुंहिंजो ऐं उहो तव्हांजो त कमु डॉक्टर न साहब वञे हर माण्हू हर इंसान खे मुंहिंजो ऐं तव्हांजो कमु न वञे इहो पुलिस खे अदालतुनि खे ऐं उनखे प्रोसीजर खे हलणु ॾियो छोकिरी कंहिंसां रहे थी कंहिंसां नथी रहे इहो तव्हांजो मुंहिंजो उहो कमु त न ख़ैर आहे हुन कोर्ट में बि इहो चई छॾियो आहे भई तोखे फ्री विला मर्ज़ी मालिकाणी आहे, तूं ऐं आज़ादु हुन शहरी जेको आहीं। कोर्ट खे चयो जी। ऐं कोर्ट जे जज हुनखे जेको चयो आहे तूं आज़ादु आहे तूं फ्री आहे तूं हली वञ हाणे इतां सॼी कहाणी खे ट्विस्ट मिलियो हिते फतवा में जेका आहे सूरत हाल हा, तब्दील थी थिए या इवन मेडिकल रिपोर्ट में शयूं- मेडिकल रिपोर्ट आहे जज त हिकु हंधि बीठा आहिनि मेडिकल रिपोर्ट में आहे त न छोकिरी ते माईअ ते तशदुद आहे हा जिस्मानी को बि हुन ते तशदुद न आहे। न माई कुंवारी आहे न माईअ ते तशदुद आहे न माईअ जे सॼे जिस्म ते को बि अहिड़ो निशान जंहिं मां असांखे महसूसु थिए मज़ामत त मज़ामत हिन कई आहे के रहड़ूं हुजनि के रहंडू हुजनि लफ़्ज़ लिखियल आहिनि असां मेडिकल में पढ़ंदा हुआसीं इन करे थोरी जूरिस ऐं सभु असांखे वरी यादि अची वई सही उहा एग्ज़ामिनेशन रिपोर्ट ऐं जेको पंहिंजो डॉक्टर साहबु आहे उन डॉक्टर साहबु ॾिसो ईमानदारी इहा थींदी आहे डॉक्टर साहब हिकिड़ो तकड़ में उहो मुंहिंजे चए ज़हन में ईमानदारी सवाल चए आयो आहे। थो त असां सैंपल वरिता आहिनि जीअं त असां वटि हिते रिपोर्ट कोन्हे असां कराची था मोकिले मोकिलियूं ॿियो DNA असांखे वञिणो पवंदो DNA डॉक्टर साहब हिकिड़ो तव्हांखे ज़मानो यादि हूंदो इबरत अख़बार में असां वटि आम तौरु हूंदो इहा त ख़बर ध्यानु इबरत तलब जो छो वरिती न उन ॻाल्हि? करे जो ध्यानु तलब जी ॻाल्हि आहे हा। ध्यानु तलब जी जॾहिं हकीम सुमरे साहब जी ऐं ध्यानु तलब जी ॻाल्हि हकीम एमएच सुमरो। एमएच सुमरो त असांखे इबरत ॾे वञिणो पवंदो मुंहिंजी त मदर ऑर्गेनाइज़ेशन आहे डॉक्टर साहब उन में बि जेको ध्यानु तलब हूंदो त उन में असां जॾहिं माण्हू पढ़ंदो हुयो ऐं वॾे वाक़े जॾहिं होटल ते पढ़ंदो त हुन में ज़ालिम ऐं मज़लूम वारो न हूंदो जेको लस्ट आहे असां हर मामले में उॾाई वञूं छो था असां हुन में अख़बार फिलेवर था खां विझूं, फिलेवर। अख़बार खां इलेक्ट्रॉनिक मीडिया वरी पहुतासीं हिन सोशल मीडिया ते त असां ज़हनी तौरु अञा ताईं बालिग न थी सघे हाणे सोशल मीडिया खयो आहे इंसानी हक़नि जो हिसाबु तव्हां ॾिसिजो जेकॾहिं रफ़्तार इहा रही त हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो जो इंसानी हक़नि जूं तनज़ीमूं सिंध जो केस ई न खणंदी चवंदी बाबा हे सॼो अलाए छा आहे हीउ कहिड़ो तमाशो आहे फ्रॉड आहे हक़ीक़त न न आहे डॉक्टर सचाई साहब आहे तव्हां त सोशल मीडिया जी ॻाल्हि था कयो त हिकिड़े पंहिंजो ख़ैरपुर जे हिकु लेक्चरर जंहिं तरीक़े सां हिकिड़े भई सेक्रेटरी जो को बि थी सघे थो पर तव्हां सोशल मीडिया खे ईअं सोशल इस्तेमालु मीडिया कंदो ते तव्हां पंहिंजे बास लाइ ईअं इस्तेमालु सेक्रेटरी कंदो लाइ डॉक्टर साहब माना सेक्रेटरी एजुकेशन खे तो घारियूं माउ भेण ते थो ॾीं ऐं पाण खे थो सॾाई त मां 18 19 ग्रेड जो असिस्टेंट प्रोफेसर आहियां लेक्चरर या ऐं जेको मूं आहे रिटायरमेंट जा ही कागज़ ही भला ॻाल्हि त ॿुधो इहो सभु कुझु सेक्रेटरी कॉलेजिस जे ख़िलाफ़ु दाह जेका आहे उहा सॼी जो सॼी बिना घारियुनि जे ऐं बदख़िलाक़ी हिकु सवाल थी सघे थी पहिरीं ॻाल्हि त तूं लिखत में जेकॾहिं उन जो बास आहे चीफ मिनिस्टर या चीफ सेक्रेटरी तूं उन खे ॾे न हा। बाबा हीअ मूंसां ज़्यादती थी थिए पर तूं पाण जज थी पाण मुदई थी पाण वेही सभु फ़ैसिला करे फतवा ॾेई जलाद बि तूं थी वेंदे ऐं पोइ वरी चवंदेसि मूंसां ज़ुल्म आहे मां मज़लूम थी वियुसि इहे रवैया असांखे तर्क करणा पवंदा हीअ जेको असां काती ऐं बंदूक वारो कमु था वठूं सोशल मीडिया खे न इहो असांखे डॉक्टर साहब रवैयो पलव न वठूं कंहिंखां बि पलव न वठूं ऐं घटि में घटि इंसाफ़ खे पंहिंजे मंतकी नुक़्ते ते पहुचणु ॾियूं बिल्कुलु सही आहे त जीअं इंसाफ़ थींदो नज़र अचे हीअ ॻाल्हि सभु जो सभु अध में रहिजी थी वञे असां सोचूं नथा हूअ छोकिरी मरी वई अध में रहिजी वई हूअ सभु मरी डॉक्टर वई साहब असां कंहिं बि मामले खे तोड़ ताईं न तोड़ ताईं पुॼायो न पहुचायो आहे इन करे ही मामला ही क़त्ल ही ख़ुदकशियूं ही हमला औरतुनि ते मर्दनि ते जेके बि थियनि था इहे आहिस्ते आहिस्ते विच अध पंध में न छॾियो मिडवे होटल ते इहे सभु दफ़न न कयो ऐं थोरो अॻिते भालो पर डॉक्टर साहब सोशल मीडिया लाइ वरी बि पाण कोशिशि कयूं त वरी माण्हुनि खे ॿुधायूं त भई हीउ जेको हीउ हथियार आहे उनखे पाण हकारी तरीक़े सां बि इस्तेमालु करे सघूं था न बाबा तव्हांखे को न्यापो सनियो ॾियणो आहे को दोस्त तव्हांजो ख़ुशि थियो आहे को दोस्त तव्हांजो गुज़ारे वियो आहे को मिट को इम्तिहान जी तयारी करणी आहे को स्कॉलरशिप आई आहे किथे दाख़िला तव्हांजो को पुटु तव्हांजो को भाउ उन्हनि खे का स्कॉलरशिप मिली आहे उन्हनि को PhD कयूं आहिनि उन्हनि खे को वाइस चांसलरी मिली आहे को रजिस्ट्रार थियो आहे को सिंधी लैंग्वेज जो सभु कुझु थियो आहे या मुख़्तलिफ़ फंदनि ते या रोज़ नौकरियूं अचनि या रोज़ नौकरियूं तयारी कीअं करायूं नौकरियूं माण्हुनि खे ॿुधायो ऐं माण्हुनि खे इहा ॻाल्हि बि ॿुधायो ऐं ख़ुदि हीअ जेका मेडिकल रिपोर्ट आहे इहा पढ़ण खां पोइ ख़ुदि इहो चवां थो त ख़ुदि सेवण जा इहे जेके डॉक्टर आहिनि
या मेडिकल रिपोर्ट पढ़ण खां पोइ वरी इंटरनेशनल मेडिकल रिपोर्टूं पढ़नि सही बिल्कुलु त उहे कीअं था लिखनि अपडेट कनि पंहिंजो पाण खे ऑक्सफोर्ड जूं राइटिंग जूं तमामु घणियूं वर्कशॉप ऐं ट्रेनिंगूं ऑनलाइन ऐं मुफ़्त में बि हलनि थियूं BBC त ॾिए थी सभु कुझु महिरबानी करे सोशल मीडिया खां इहो कमु सोशल मीडिया तव्हांखे इहो ॿुधाईंदी त तूफ़ान कॾहिं थो अचे सोशल मीडिया तव्हांखे ॿुधाईंदी गर्मी कॾहिं थी अचे सोशल मीडिया असां त तूफ़ान आणियूं था डॉक्टर साहिबु हे असां पंहिंजा हे कूड़ा तूफ़ान आणे असुलु तूफ़ान पोइ जॾहिं चढ़ी वेंदो त पोइ वरी पाण कंहिं बि हंध जा न रहंदा पर डॉक्टर साहिबु हीउ जेको सोशल मीडिया आहे इहो जेको वहिंवार आहे हिते पाण ख़ुशियूं नथा वंडे सघूं छा ख़ुशियूं वंडियो मां तव्हांखे ॿुधायां सची थो या असां सम्झूं त ॼण असांजे समाज में आहे ई ख़राबी मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां मां अखियुनि जो थियो ऑपरेशन मुंहिंजो मां इस्पताल वियुसि उते फोटू कढाए हा उते फोटू कढाए मूं ॾिनो फेसबुक ते सरकारी इस्पताल में वियो आहियां अखियुनि जो ऑपरेशन कराइणु मूंखे आर्ट्स काउंसिल जो पंहिंजो सदर जेको आहे दोस्त आहे मुंहिंजो अहमद शाह उन मूंखे चयो यार असांखे माण्हुनि खे ॻणतियूं टेंशन ऐं प्रेशर न ॾियणु खपनि मां चयो छा मतिलबु चई तो फोटू रखी ख़बर अथई तुंहिंजा जेतिरा बि 5000 आहिनि फ्रेंड्स उन्हनि जो वाल अखियूं वियसि अलाए बचियसि अलाए छा थियो जेसिताईं को पढ़ी विझे जेसिताईं पढ़े अॼु खां पोइ चई न ॾिजां पोइ छा थियो हाणे ॻाल्हि निकिती आहे तॾहिं थो कयां मुंहिंजी ऑनरेबल घरवारी जो हिकिड़ो ख़तरनाक एक्सीडेंट थियो ख़तरनाक मरी बची ऐं उनजा सिर्फ़ु 5 फ्रैक्चर थिया ऐं तव्हां उनजी सूरताल ॾिसो त माण्हू चवंदो त हीअ बची कीअं वई गाॾी उनजी कल्टी थी वई नगर पार्कर में ऐं नगर पार्कर जे डॉक्टरनि नगर पार्कर जे इस्पताल नगर पार्कर में मौजूदु 2 एम्बुलेंसनि उनजी हयाती बचाइण में केॾो वॾो अहम किरदारु अदा कयो पर मां सोशल मीडिया ते सिर्फ़ु इन करे न पियो ॾियां त मुंहिंजूं 2 धीअरूं रहनि थियूं अमेरिका में जेकॾहिं उन्हनि खे इहा ख़बर पवंदी त उन्हनि जी वालदा जेका आहे उहा हेॾे वॾे ॾचे में पइजी वई आहे इहे जेके 12000 मेल परे मूंखां मुंहिंजियूं धीअरूं वेठियूं हो न इहे मुंहिंजे लाइ अज़ाब बणी हाणे हिते डॉक्टर साहिबु तव्हांजी मां ॻाल्हि कटियां त कीअं इस्तेमालु इहा मूं पहिरियों पोस्ट पढ़ी नसीर मेमण जी ऐं नसीर कहिड़े क्लासिक तरीक़े सां उहा पोस्ट रखी आहे मां सम्झी वियुसि त इहो वाक़ियो तोखे त ख़बर आहे मूंखे ख़बर हुई जो अॼु मूंखे फ़ोन अची चुकी हुई सुबुह जो त मां सम्झी वियुसि त हीउ कंहिंसां वाक़ियो आहे पर हुन मां किथां बि माण्हू न पियो सम्झी सघे त इहो वाक़ियो कंहिं ऐं कहिड़े दोस्त जी घरवारी सां पेश थियो आहे त इतला बि हुन कयो त जेको माण्हू वेझो आहे उहो सम्झी बि वञे जंहिंखे उहो इतला करणु बि चाहे पियो पर ख़ौफ़ हुन किथे बि न कयो त भई माण्हू हरू भरू ख़ौफ़ पियो मां पोइ जंहिंखे बि ॿुधायो न त अच्छा नसीर मेमण जेका पोस्ट रखी मूं चयो हुन रखी त इहो हिकिड़ो ॾांहुं आहे जेको नसीर या खोड़ ॿिया बि दोस्त आहिनि जेके कंदा असांखे इन पासे वधीक ध्यानु ॾियणु खपे ऐं सोशल मीडिया में असां कोशिशि कयूं त हिकु त इतला जी फराहमीअ लाइ सभ खां तेज़ ज़रियो आहे असां इतला फराहम कयूं मालूमात ॾियूं प्लस ख़ुशियूं वंडियूं बहितर इहो आहे ऐं जेकॾहिं समाज में के ख़राबियूं आहिनि उन्हनि जी बि निशानदेही कयूं पर लफ़्ज़नि जी चूंड असां मुनासिबु हुजे त वधीक बहितर आहे आख़िर में जेकॾहिं तव्हां खां ॻाल्हि करणु चाहियो त आख़िर में हीअ आहे त हीअ जेकॾहिं हिसाबु सेवण वारो इहो फुलेली वारो जेको अॻे मशहूरु आहे इब्राहिम मुंशी चवंदो त फुलेली जो जेको सूबेदार फलाणो वाक़ियो न हुनजो जांच ॾियो फुलेली जे सूबेदार खे त उहो पाण ई खीर ऐं पाणी कलाक हिकिड़े में सो फुलेली थाणो जेको न उहो मशहूरु हूंदो हो पोइ मूंखे पर्सनल ख़बर आहे उहो वाक़ियो कॾहिं तव्हांखे मां ॿिए दफ़े ॿुधाईंदुमि वक़्त जा वज़ीर आला बि आख़िरी जांच पोइ फुलेली थाणे जे SHO खे ॾींदा हे सेवण जो वाक़ियो साईं मुराद अली शाह खे ॾियणु खपे फुलेली थाणे माना फुलेली माना उहो जेके लाॻापियल होशियारु पुलिस वारा आहिनि उन्हनि खे ॾियणु खपे ऐं इन पुलिस वारे जो बि हिसाबु करणु खपे ऐं अंदरि जेको पेशकार वेठो आहे उनजो बि हिसाबु थियणु खपे जज ॾोही आहे त उनजो बि हिसाबु थियणु बिल्कुलु असां था चऊं त मज़लूम केर बि हुजे उन सां इंसाफ़ु थियणु घुरिजे ऐं जेकॾहिं जेको बि माण्हू हिन सॼे किरदार में ज़ालिम आहे उनखे सज़ा मिलणु खपे डॉक्टर साहिबु वॾी महिरबानी नाज़रीन इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु हिते पुॼाणी ते पहुचे थो ईंदड़ प्रोग्राम ते असां ॿिन्हिनि खे ॾींदा इजाज़त अल्लाह भाई